ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। हैंड्स में 45 करोड़ रुपयनि जी गोभियुनि जो स्कैंडल ज़ाहिर कंदड़ डिप्टी डायरेक्टर उहिदे तां हटायो वियो। डिप्टी डायरेक्टर उमरकोट सोशल वेलफेयर नूर मोहम्मद खे हटायो वियो। रिपोर्ट करण जो हुकुम। ज़रीन मूजिब चीफ सेक्रेटरी सिंध रिपोर्ट लीक थियण ते कावड़ जो इज़हार कंदे डिप्टी डायरेक्टर खे हटाइण जो हुकुम ॾिनो। डिप्टी डायरेक्टर नूर मोहम्मद ॿोर मुतासिरनि जे घरनि जूं अदावत कंदड़ हैंड्स जो 45 करोड़ रुपयनि जी गोभियुनि जो मुबैना स्कैंडल ज़ाहिर कयो हो। जांच ऑफिसर गोभियुनि वारे मामले जो केस दाख़िल करे मामलो नैब FIA या एंटी करप्शन खे अमाणण जी सिफारिश कई हुई। डिप्टी डायरेक्टर नूर मोहम्मद मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे चयो त खेसि बदिली जी ॼाण नाहे। अवांखे ॿुधायूं, हैंड्स में 45 करोड़ रुपयनि जी गोभियुनि जो स्कैंडल ज़ाहिर कंदड़ डिप्टी डायरेक्टर उहिदे तां हटायो वियो। डिप्टी डायरेक्टर उमरकोट सोशल वेलफेयर नूर मोहम्मद खे हटायो वियो। रिपोर्ट करण जो हुकुम। ज़रीन मूजिब चीफ सेक्रेटरी सिंध रिपोर्ट लीक थियण ते कावड़ जो इज़हार कंदे डिप्टी डायरेक्टर खे हटाइण जो हुकुम ॾिनो। जॾहिं त डिप्टी डायरेक्टर नूर मोहम्मद ॿोर मुतासिरनि जे घरनि जी अदावत कंदड़ हैंड्स जो 45 करोड़ रुपयनि जी गोभियुनि जो मुबैना स्कैंडल ज़ाहिर कयो हो। जांच ऑफिसर गोभियुनि वारे मामले जो केस दाख़िल करे मामलो नैब FIA या एंटी करप्शन खे अमाणण जी सिफारिश कई। डिप्टी डायरेक्टर नूर मोहम्मद मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे चयो त खेसि बदिली जी ॼाण नाहे।